ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सिटी रिपोर्ट राजा हुसैन सोलंकी भरिसां ॻोठ जलपाणी में क़त्ल थियल प्रोफेसर अली मुर्तज़ा जलपाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ 3 ॾींहं बि वारिस सरापा एहतजाज बणियल असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। वारिस रिपोर्ट मूजिबि भरिया रोड भरिसां 3 ॾींहं अॻु ॻोठ जलपाणी में ओताक में बेदर्दी सां क़त्ल थियल बेकन कॉलेज कराची जो माहिर प्रोफेसर अली मुर्तज़ा जलपाणी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ औरतुनि मुसम्मात महमूदा, मुसम्मात रफ़िया ख़ातून, मुसम्मात बुशरा ख़ातून, शाज़िया ख़ातून, मुसम्मात सना ख़ातून समेत सभई मासूम ॿारनि सां गॾिजी हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं जवाबदारनि जी नारेबाज़ी कई वई। उन सिलसिले में एहतजाज कंदड़ चयो त ज़ालिमनि ज़ुल्म करे असांजो बेगुनाह नौजवान प्रोफेसर खे क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। पुलिस हिन वक़्तु ताईं का बि कार्रवाई नाहे कई। नई जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुननि चयो त पहिरियां बि सिंध जो शऊर प्रोफेसर अजमल सावंत खे क़त्ल कयो वियो हुयो। ॿीहर वरी अहिड़ो वाक़ियो असांजे ॻोठ में पेश आयो आहे। प्रोफेसर अली मुर्तज़ा जलपाणी खे क़त्ल कयो आहे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां ऐं आला इदारनि खां अपील कंदे घुर कई आहे त असांजे नौजवान जे क़ातिल खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।